पासपोर्ट दुनिया जो छहों पावरफुल तरीन पासपोर्ट छाकाणि जो उहा सेंसिटिव इंफॉर्मेशन हूंदी आहे। अस्सलाम वालेकुम डिजिटल वर्ल्ड, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदव। मुंहिंजे चहिरे जी मुस्कुराहट मां तव्हां सम्झी विया हूंदव त अॼु आउं तव्हांखे थोरो सो एक्साइटेड पियो लॻां। डेफिनेटली अल्हम्दुलिल्लाह आउं ॾाढो एक्साइटेड आहियां, पर उन जी वजह छा आहे इहो तव्हांखे गैस करिणो आहे। ॿुधायो मुंहिंजे हथ में ही छा आहे? ऑब्वियसली लिफ़ाफ़ो आहे, पर हिन लिफ़ाफ़े जे अंदरि छा आहे? हीउ अॼु मूंखे रिसीव थियो आहे 4 अगस्त 2026 ते न्यूज़ीलैंड पोस्ट जे ज़रिए आयो आहे। ओके, हिनखे ओपन कयूं था ऐं ॾिसूं था त घणनि माण्हुनि जो अंदाज़ो दुरुस्त थियो। बिस्मिल्लाह करे हिनखे ओपन था कयूंसि, ॾिसूं था हिन मां कहिड़ो जिन थो निकिरे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हीअ आहे साईं न्यूज़ीलैंड जो पासपोर्ट, दुनिया जो छहों पावरफुल तरीन पासपोर्ट, जेको अल्हम्दुलिल्लाह अॼु मूंखे मिली चुको आहे। अॼु खां तक़रीबन 2 हफ़्ता अॻु में 20 जुलाई ते मूंखे सिटीज़नशिप अवॉर्ड थी, जंहिंजो मूं व्लॉग अॻु में अपलोड कयो, उहो तव्हां ज़रूरु ॾिठो हूंदो। उन ॿिए ॾींहुं 3 ॾींहं ते पोइ वरी मूं पासपोर्ट अप्लाई कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन 2 हफ़्तनि खां पोइ अॼु असांखे पासपोर्ट मिली वियो आहे। अॼु असांजे हथनि में आहे। हिन पासपोर्ट ते हाणे असीं दुनिया जे 199 या 92 कंट्रीज़ आहिनि, उन्हनि मां 183 कंट्रीज़ में बग़ैर वीज़ा जे या वीज़ा ऑन अराइवल ते ट्रेवल करे सघूं था। हिन खां अॻु में असीं हिन पासपोर्ट ते पिया ट्रेवल कयूं, यानी पाकिस्तान जे ग्रीन पासपोर्ट ते, जेको दुनिया जी रैंकिंग में तक़रीबन आउं सम्झां थो 101 या 102 नंबर ते आहे। बहरहाल इहो अलवियो आहे असांजे कंट्री ऐं असांजे पासपोर्ट जो। सो हाणे हिन पासपोर्ट जे अंदरि छा आहे, कीअं आहे कि पासपोर्ट लुक में, उहा आउं तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ हिन जो बैक साइड आहे। हिन में हिकु किवी फन जो पतो जेको आहे उन जो इमेज आहे। त हाणे हिनखे ओपन कयूं था ऐं ॾिसूं था हिन जो अंदरियों कीअं आहे लुक। कोई फस्ट वारो पनो खुलियो आहे, इहो थोरो हार्ड पेपर आहे ऐं हिन हार्ड पेपर खां पोइ अच्छा हिन जे अंदरां हिकिड़ो ही स्टिकर टाइप शइ निकिती आहे, जंहिं ते लिखियलु आहे त जेको तव्हांजो पुराणो पासपोर्ट आहे उहो कैंसिल करे वियो आहे ऐं हिनखे तव्हां पंहिंजे पुराणे पासपोर्ट जे फ्रंट कवर ते लॻाए छॾियो। ख़बर पए त तव्हांजो पुराणो पासपोर्ट कैंसिल थियल आहे, पर असांखे पुराणो पासपोर्ट मिलियल ई न आहे ऐं हीउ मुंहिंजो पहिरियों पासपोर्ट आहे न्यूज़ीलैंड जो। त पाकिस्तानी पासपोर्ट त उहो असांजो पंहिंजो हिते रहंदो ई, त उहो त कैंसिल कोन थींदो। आई डोंट नो कोई हिन जो मक़सदु छा आहे। बहरहाल उन खां पोइ सेकेंड नंबर ते हीअ आहे सही मेन पेज असांजे पासपोर्ट जो। मां हिन जी डेटा जेका आहे सा ब्लर करे छॾींदुसि, उहा तव्हांखे नज़र न ईंदी, छाकाणि जो उहा सेंसिटिव इंफॉर्मेशन हूंदी आहे। ऐं उन खां पोइ अॻियां जा वरी पेजिस कुझु हिन तरीक़े जा आहिनि। मोस्टली इन्हनि ते जहाज़ रानी जा फ़ोटोज़ आहिनि, छाकाणि जो न्यूज़ीलैंड आयरलैंड कंट्री आहे, चाइनी तरफ़नि खां समुंड आहे, त मोस्टली इन्हनि ते तव्हां ॾिसंदव त जहाज़नि जा ऐं लंगरनि जा ऐं अहिड़े टाइप जा फ़ोटोज़ आहिनि। ऐं हीअ 50 पननि जो पासपोर्ट आहे, जंहिंजा तक़रीबन मूं हितां जा न्यूज़ीलैंड डॉलर्स भरिया 250 खनि डॉलर्स, जंहिंमें डिलीवरी चार्जिस बि हुआ कोरियर जा। $250 न्यूज़ीलैंड डॉलर माना तक़रीबन सम्झो पाकिस्तानी 44-45 हज़ार रुपयनि जो हीअ असांखे पासपोर्ट मिलियो आहे। ऐं हीअ पासपोर्ट 10 सालनि जे लाइ वैलिड आहे। ऐं हिन पासपोर्ट ते जेको मुंहिंजो एक्चुअल में प्लान हुयो या आहे त इंशाअल्लाह ताला आउं हिन ते हाणे मोटो व्लॉगिंग कंदुसि, यानी कि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में असीं घुमंदासीं फिरंदासीं ऐं व्लॉग्स ठाहींदासीं ऐं व्लॉग्स असां तव्हांखे ॾेखारींदासीं। उमेद आहे त तव्हांखे असांजा व्लॉग्स पसंदि ईंदा हूंदा, लाइक कंदा हूंदा। त पोइ इंशाअल्लाह ताला वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं दोस्तनि सां गॾु वधि में वधि शेयर कजो। थैंक यू वेरी मच। सिंध सलामत, साथ सलामत।